नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ हथुंगो में दर्स बिरादरी जे औरतुनि ते बाअसरनि पारां तशद्दुद ऐं तज़लील जो खिपरो थाणे ते मुतासिर औरत मिठां जी फ़रियाद ते 4 जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो। गुज़िरियल राति देर सां बाअसर पारां दर्स बिरादरी जे घरनि में घिड़ी औरतुनि ते वहशियाणो तशद्दुद कयो, जंहिं जे ख़िलाफ़ औरतुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो। मुतासिर औरतुनि खिपरो थाणे ते पहुची 4 जवाबदारनि अमीन असलम, अली गुलाम ऐं नज़ीर दर्स ते केस दाख़िल कराए वरितो है। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त केस दाख़िल कयो वियो, जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अमीन एक मठार छोकरो सियो एक अली गुलाम बतन छोकरो एक फौजी जो छोकरो अब 4 मुर्स बचाए ना बदे करियो असा ना मारे या तलड़ा में सेका दे मारे रात के बजे मारे आड़े राणा रे फोटो कटो धक्का रे जापा असा ई पता बजे भाई रात सना मेरी अखियां में गते सना गब्बा लाए असा रात 2 बजे मारे कुर्दी करे छोकरो को। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।